डेंगी मलेरिया ऐं मच्छरनि जे बारे में कुछ अहिड़ा फैक्ट्स जेके मे बि तव्हांखे ख़बर न हुजनि। ही जेके मच्छर असांखे चकणंदा आहिनि न, इहे फीमेल मॉस्किटोस हूंदा अथव। मर्द वीचारा ग़रीब अथव, रत सिर्फ़ु औरतूं ई पीअंदियूं आहिनि। रीज़न हिन जे पोयां इहा आहे त फीमेल मॉस्किटो जेका आहे उनखे ब्लड जी नीड हूंदी आहे पंहिंजे एग्स जी प्रोडक्शन लाइ, पंहिंजे एग्स जेके आहिनि उन्हनि खे नरिश करण लाइ, जंहिंमां अॻिते हली करे कोई बि बेबी मॉस्किटो जेको आहे प्रोड्यूस थींदो। जीअं कंहिं बि हेल्दी सिहतमंद माण्हूअ खे इन्फेक्टेड मॉस्किटो जेको आहे मच्छर जेको आहे चकणंदो त उनखे मलेरिया थी वेंदी। ईअं ई जेको आहे जॾहिं मलेरिया जे पेशेंट खे कोई बि नॉर्मल या सिहतमंद मच्छर जेको आहे चकणंदो त उन मच्छर खे बि मलेरिया थी वेंदी। मतिलबु ईअं चई सघूं था त माण्हुनि खे मच्छरनि मां मलेरिया थींदी आहे ऐं मच्छरनि खे जेको आहे माण्हुनि मां मलेरिया थी सघे थी। पर असांखे मच्छरनि जो क़दुरु न आहे हूंदो, छो त उहे अशरफुल मखलूकात न आहिनि न। हाणे कुछ अधु दिमाग़ माण्हू जेके आहिनि कॉमेंट्स में अची करे बहस कंदा त मच्छरनि खे मलेरिया कीअं थी थिए। मलेरिया जेका हिकिड़ी पैरासाइटिक डिज़ीज़ आहे जेका प्लाज़्मोडियम जे ज़रिए काज़ थींदी आहे। कोई बि मलेरिया जो मरीज़ आहे जेके मच्छर जॾहिं चकणंदो त उहो पैरासाइट जेको आहे उहो उन मच्छर जी बॉडी में हली वेंदो। 10-12 ॾींहंनि खां पोइ उहो जेको नॉर्मल मच्छर आहे उहो बि एबल थी वेंदो, उहो वरी ॿियनि माण्हुनि खे वञी करे इन्फेक्ट करे। हिकिड़े मलेरिया जे पेशेंट खे चक हणण सां पैरासाइट जेके आहिनि मच्छर में अची विया। 10-12 ॾींहंनि में उहे जेके पैरासाइट्स आहिनि मैच्योर थिया। मैच्योर थियण खां बाद उहो मच्छर जेको आहे वरी हिकिड़ो ख़तरो थी वियो ॿी पॉपुलेशन। मलेरिया ईअं ई फैलबी आहे। मलेरिया जेको आहे हिकिड़ी पैरासाइटिक डिज़ीज़ आहे ऐं डेंगी जेको आहे हिकिड़ी वायरल डिज़ीज़ आहे। ॿई जेके आहिनि उहे मौतमार बीमारियूं आहिनि जेके कंहिं बि माण्हूअ खे मौत ताईं पुॼाए सघनि थियूं, अलाह ख़ैर करे। जेकॾहिं तव्हांखे काई बि डिज़ीज़ वग़ैरह थिए थी ख़ुदा न ख़ास्ता त पंहिंजो पाण ताईं पंहिंजे जिस्म ताईं कोई बि मच्छर न पुॼाइण ॾियो, छो त जेकॾहिं कोई मच्छर अची वियो त उहो तव्हां मां इन्फेक्ट थी करे वरी ॿियनि ॾे इहा बीमारी जेका आहे फैलाए सघे थो। त पंहिंजो एहतियात रखो, मच्छरदान यूज़ कयो वग़ैरह वग़ैरह जेके बि एहतियाती तदाबीर आहिनि। ऐं फीमेल्स जेके आहिनि उन्हनि खां पासो कयो, उहे जेके आहिनि तव्हांजो रतु पी वेंदियूं। फीमेल मॉस्किटोस